ए मौजू मां इन करे खयो आ जो 2-3 ॾींहं अॻ में हालाणी जे शहर में हिकिड़े बदबख्त सोने उमर खे घटि वधि ॻाल्हायो सोशल मीडिया ते वीडियो हले पियो हज़रत उमर जे शान में गुस्ताखी कई वई आहे वो असां ख़तीबनि जे मथां हक़ आहे त असां इन सोने उमर जो छो न शान ॿुधायूं त क़यामत जे ॾींहुं असांखे सोने उमर जी नाने नबी जी शफ़ाअत नसीब थी वञे والوزن والفضل والعدل والنظم والعظم بالجزم بوحدته بكبريائه بسلطان وبإعلان وبإتقان وبإيمان وبيان في فرقان وحده لا شريك له وحده بوحدة موحدا بوحدة ونشهد أن سيدنا وسندنا وخاتم الأنبياء فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم واتخذوا من مقام إبراهيم مصلى وقال الله تعالى في مقام آخر محمد رسول الله والذين معه أشداء على الكفار وقال النبي صلى الله عليه وسلم لو كان بعدي نبيا لكان عمر أنا خاتم النبيين لا نبي بعدي صدق الله العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما जेके जागो था आवाज़ बुलंद इमाम हुसैन जे नाने मदीने वारे साईं ते ॾाढा दुरूद शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबील उम्मी वाला आलिही वसल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा अल्हम्दुलिल्लाह हर साल जियां 9 मुहर्रमुल हराम सन 1448 हिजरी गोठ कामिल उजण में मुझे प्यारे साथी मोहतरम जनाब भाऊ मोहम्मद आसिफ साहब ऐं सिंध बलोचिस्तान वो पंजाब जो मशहूर नात ख़ान मोहतरम जनाब भाऊ शेर अली उजण साहब जंजे राब्ते सां इन बाबरकत महफिल में अल्लाह ताला आखिर में तांजी ज़ियारत भी नसीब कराई है ऐं मूंखे शायद याद अचे तो त पर साल भी हिन महफिल में मुझो आखिरी बयान थियो हो ऐं दुआ मुझी थी हिन साल भी मूंखे नसीब थी है वरी लंबो सफ़र भी आहे रात नौशरो फिरोज जलसो आ और वेंदासीं अल्लाह ताला सफ़र आसान फरमाए सुबह को वठी तवा आलिमन जा बुजुर्गन जा दीदार कयान कुरान बुधो तव गर्मी में वेही अल्लाह जे कुरान के वक्त दिनो तव आखिरी बयाना मजदूर के मजदूरी भी आखिर में मिलंदी आ 15-20 मिनट साथ दियो तो 6 बजे दुआ घुरदासे पो वरी असर जी नमाज गड पढ़ंदासे
मुखे याद अचे तो पर साल उस्ताद मरहूम अब्दुल रज़ाक उजड़ साहब जे ख़वाहिश ते मां शान इमाम हुसैन ते गुफ्तगू कई ही। अज वरी दिल चाहे थी ताज़ो एकड़ो मुतालो करे आवां हलंदे सफ़र में गाड़ी में तो हजरत सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु सब तो रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको पेरी मुहर्रम ते जान शहीद थियो उन सोने उमर पंहिंजी हयाती में 22 जाइन ते इन ज़मीन ते फर्श ते अल्लाह जे नबी के जेको उमर मशवरो दिनो अल्लाह से वो उमर जो मशवरो अरशन ते रब कबूल करे अल्लाह फैसलो करे छे। घणी जायूं मुसा गलाइंदा 22 जायूं आइन कुरान ऐं हदीस में लिखल जेका राय सोने उमर दिनी अल्लाह वो फैसलो अर्श हाने न 22 जायूं जो ताके बुधाइंदो सो 22 वाक्या त ट्रेपारी थी वेंदी मगरिब थी वेंदी बस उन 22 मो अज ताके 20 मिनटन जे अंदर 5 जायूं बुधाइंदो घणियो 5 जिनके चबवा मुआफिकात उमर माना जेके गालियों जमीन ते उमर कयूं अल्लाह वे जिब्रील के मोकले अर्श ते कबूल करे। तो यो भी मालूम थो तो दुनिया जा बदनसीब मानू एड़े उमर के दागारियों देन जंजी राय के खुदा अर्श ते कबूल थो करे। उमर आए के पेरी मुहर्रम वारो जिनके मजलिसन में गालियों था देन अल्लाह अकबर कबीरा उमर जे नाले में कमाला उमर जे लफ्ज में अखर आइन ट्रे केड़ा केड़ा आइन मीम रा ए मौजू मा इन करे खवा जो 2-3 डी अग में हालानी जे शहर में केड़े बदबख्त सोने उमर के घट वध गालायो सोशल मीडिया ते वीडियो हले पयो हजरत उमर जे शान में गुस्ताखी कई वैया वो असा खतीबन जे मतो हक़ात असा इन सोने उमर जो शो नशान बुधायो त क़यामत जे दी असा के सोने उमर जी नाने नबी जी शफात नसीब थी वनी आमीन तो जोड़ाड़िया शान इमाम हुसैन ते तो मौलाना सही अब्दुल कादिर हाले जी वारा भी गलाए विया मां माफिका ते उमर ते गलाया तो हजरत उमर जे नाले में कमाला आइन मीम रा उमर जो आइन तो चवे तो उमर तू पान ना आयो वा तुजी चूंड मुझे मुर्शिद अली साईं पान कया उमर तो के जाठरे बनाण जे ला पसंद त हजरत अली साईं कयो हजरत उमर काफी शादियों कयूं पर आखिरी शादी वडी उम्र में सोने अली के चें अली मां हदीस बुधिया कयामत जे नी अल्लाह ताला वट हिसाब किताब थींदो डाडो दुखियो हिसाब किताब थींदो उते अल्लाह सही वट केंजी सिफारिश न हलंदी पर इल्ला नसबी नबी से फरमायो जेकरे मुझी रिश्तेदारी मुझे खानदान में केंजो वेझो रिश्तो होंदो त मां मोहम्मद जी माइट्री अल्लाह वट छडाए सके थी मुझी रिश्तेदारी अली मां उमर के अल्लाह जो डाडो खौफ तो थे मता कयामत जदी मां रब साईं के महशर में उमर हिसाब दई न सगा बस पो दिल थी चाहे इन हदीस जी रोशनी मुताबिक अली तुजी रानी बीबी फातिमा तो ज़हरा नबी साईं जी न्याणी या उन जी न्याणी उम्मे कलसूम वा निकाह में मुखे दे त मां शादी कया हुजूर साईं जी डोटी मुजी घरवारी थींदी त मां उमर के अल्लाह वटो छडाए जन्नत वठी दी इन नियत सां शादी तो उमर जो बियो अखर मीम इन मीम में इशारो आ त उमर तुझे ला त बैतुल्ला जे गिलाफ के पकड़े मदीने जे मीर मोहम्मद दुआ घुरिया अल्लाह बिन सरदारन मो हिकड़ो त माखे दे या उमर दे या अबू जहल दे पर हिकड़ो माखे दे चूंड करण तू रब जो कमा उमर जी रात ही चवे त उमर तू पान न आयो आ तुजी चूंड अर्श वारे रब्बुल आलमीन आइन मुराद अलिया मीम मुराद मदीने वारो साईं राम मुराद रब्बुल आलमीन तो न सुभान अल्लाह
22 जायूं हज़रत उमर जे मशवरे ते अल्लाह फैसलो अर्श ते कयो उन 22 मां अजो के जलसे में 5 जायूं तो बुधाया नंबर पेरी जार नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा गड हज़रत उमर साईं बिया सहाबी बैतुल्लाह जो तवाफ था कन तवाफ कंदे कंदे 7 चक्कर जने काबतुल्लाह जे तवाफ जा पूरा था नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उमर के चो उमर हेडे आत ज़ियारत कराया है मकाम इब्राहिम जो पत्थर हो नबी से सुने उमर के चो इन पत्थर जी ज़ियारत कर त इन पत्थर ते इब्राहिम अलैहिस्सलाम जा कदम भी छापा पिया पैर मुबारक हाने भी ता उमरे ते वणो हज ते वणो ॾिसी जो यो पत्थर शीशे में बंदा सऊदी हुकूमत इन के हटाने की कोशिश कई पर मिशनियूं भजी पयूं पत्थर न हटियो आलमन चो किए ता हटायो इन पत्थर अल्लाह के चयो हो त इब्राहिम जी मजदूरी में मोहम्मद रसूलुल्लाह ॾिनई मां पत्थर जी मजदूरी इहा आहे त मांखे आयतुल्लाह बणाए छो त मुंहिंजे मथों जे कम कयो आहे उहो आहे खलीलुल्लाह जे मजदूरी कई उहो वा ज़बीउल्लाह तुझो घर वा काबतुल्लाह मां पत्थर के कर आयतुल्लाह मां अल्लाह जी निशानी अमा क़यामत ताईं तुझे घर जो दीदार कयां हाणे यो पत्थर उते मौजूद आ नबी से फरमायो उमर ॾिस त हे जन्नत जो पत्थर कीअं नबी हिन ते पैर रखंदो ओसारी कंदो वरी यो पत्थर मथे खणी वेंदो बिना डाकण जे इए कम कंदो जी हाने लिफ्ट कम थी करे वरी ओसारी करी वरी हेठ लहे त वरी पत्थर हेठ खणी दे त हज़रत उमर चयो या रसूल अल्लाह मुंहिंजी दिल थी चाहे त पो इते बरकत नफल पढ़ूं शुक्राने जो तवाफ के वा शुक्राने जो नफल पढ़ूं काबतुल्लाह जो ज़ियारत तवाफ नबी से फरमायो उमर दिल तमाम मोहम्मद जी भी चवे थी जैसे पो आर्डर जारी कयो नफल पढ़ूं मुझे साईं फरमा उमर आर्डर जारी करण मां मोहम्मद जो कम नाए वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु युहा शरीयत मोहम्मदी में मर्जी नबी जी न हलंदी मर्जी मुझे अल्लाह जी हलंदी उमर तुझी दिल चवे थी पर जेसी ताईं रब नो हुकुम अचे अल्लाह जो रसूल तो फरमाए मां इते बीठो हुयम त जिब्रील लगी आयो ते मुंहिंजा महबूबा रब तो चवे त उमर जो मशवरो ज़मीन ते फर्श ते मां रब जो फैसलो अर्श ते वत्तखिज़ू मिन मकाम इब्राहिम मुसल्ला तू न उमर के गारियो थियो दे जे सुन्नत नफल को सवा तुजो अल्लाह हज ही कबूल न कर वडा वली बुजुर्ग गोस कुतुब अब्दाल पीर फकीर नबी के भी चवे तो नबी तुजो हज ए उमरो भी कबूल न कंदो मां तुजे मथों भी वाजिब आ जेको उमर जो मशवरो वा नफल जरूर पढ़े वाजिब करे छडी हाने सब हाजी 15-15 लाख 20 लाख हर साल वजंदा काबे में नमाज ता पढ़न मां त दोस्तन के चंदो जेके उमर नथो वणे वो काबे दे मुंह करे नमाज ही न पढ़े छो त काबतुल्लाह में भी त पेरी नमाज सोने उमर शुरू कराई तो के उमर नथो वणे तो बियो को काबो ठा 20 लाख मानू काबे जे पेशमाम जे पोयो रमजान में हज ते पढ़न था नमाज सबनी जी नमाज जो सवाब नफल जो सवाब उमर जे खाते में हले घणी जायूं थियूं हिक अचताने बी जा बुधाए टाइम थोरो वा मथो नमाज पढ़दा से वरी बी जा मुआफिका ते उमर बीबी आयशा ते तोहमत लगी साहबा जो इजलास तो हले मदीने जी मस्जिद नबी में अबू बकर त रोए थो मुझी न्याणी जे मथों मुनाफिकन वडो इल्जाम हुआ अबू बकर तो जे साईं न्याणी मुंजी आ रानी ताजी आ जेको फैसलो नबी जो वो सिद्दीक जो फैसलो मां छा चंदम साईं मुंजी न्याणी पाक आ पर मानू मनीदा ही न त हे त पी बाकी जेको तुजो फैसलो न्याणी रखे भी अल्हम्दुलिल्लाह कढे भी अल्हम्दुलिल्लाह मां राजी हां मां कदे भी सोना तोखे पांजो मशवरो दींदो ही ना आ मां एडो हयादार अबू बकर जेको मोहम्मद जो फैसलो वो सिद्दीक जी अखिन कदे भी नबी
साईं के अबू बकर पंहिंजी राय न ॾिनी आहे चवंदो जीअं महबूब चवे मां राज़ी सिद्दीक़ फना फिर रसूल हुयो हज़रत उमर जो वारो आयो हेॾे तक जाए म्याण मो तलवार कढी अल्लाह राईंदे चे तो मुंहिंजा हबीब अवल इहो त ॿुधाए त तव्हां बीबी आयशा सां शादी कंहिंजे चवण ते कई चवण ते कई नबी से अशद आंगुर मथे करे फरमायो उमर अल्लाह जो हुकुम शादी को अग में जिब्रील मां के जन्नत जे सावन रुमालन में आयशा जी तस्वीर ॾेखारे चवंदो त तांजी आखिरी घरवारी अल्लाह ही चूंडी आ जैसे पो जेको अल्लाह तोखे पाण तो बीबी आयशा सां शादी कराए तुमा उमर जो फैसलो आ त मुनाफिकन जो इल्जाम आ अल्लाह भी पाक आ आयशा भी पाक आ मुझो महबूब भी पाक आ ये लफ्ज बुधी नबी से फरमायो जज़ाकल्लाह इब्ने खत्ताब बुखारी जी हदीस आ इब्ने खत्ताब एड़ो मशवरो ॾिने जो मां मोहम्मद जे सीने तो अध बार लई हज़रत उमर ते लफ्ज़ कढिया तो सुबहानक हादा बोहतान नज़ीब मुझो मशवरो इहो त इहो वॾो कूड़ आ अल्लाह ताला इहे अल्फाज उमर जा कुरान लिखाया 18 सिपारे सूरत में सुबहानक हादा ये लफ्ज़ जेके अल्लाह कुरान करे मोकलिया घणी जायूं थियूं जल्दी ॻाल्हायो टे जायूं वरी ॿे साल आयम त अञा वधीक ॿुधाईंदुसि जे संगत याद कयो अल्लाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटे जंगे बदर में जने 70 काफरन जा सरदार मरी विया अलाए केतरा काफर कैदी भी थी आया जंगे बदर में होया भी 313 जना नबी से रुन्ना अल्लाह ओडे हथियार खणी आया थी मुंजा छणियूं खणी आया थी ओ जुतन सा आया थी मुंजा पेरे उघाड़ा आया थी हो मानी खाई आया थी पेट भरे आया थी मुंजा रोजे जी हालत में बुखायल आया थी तो जंगे बदर 17 रमजान ते लगी आ ओ ढवते मुंजा बुखते ओ हथियारन सा मुंजा छड़न सा ऐ मुंजी 313 कमाई न विञाई जाए नबी पेशानी रखी बदर जे मैदान में रोए तो रब कुरान मोकलियो वलक़द नसरकुमुल्लाहु बिबदरि व अंतुम अज़िल्ला बिसलासति आलाफिन रब 3000 मलाइक मोकलिया अच्छा कपड़ा आसई उन्हनि के तलवारियूं साहबा चवंदा जंगे बदर में काफर के मारण जे लाइ ये इशारो पा कयूं पर मुंडी अगे लई भी वने असा चो तलवार ते नहीं जे मुंडी के लाती नबी से फरमायो कुरान लतो बिसलासत आलाफिन नबी तुजी दुआ जे करे मां 3000 मलाइक हथियारन सा मोकलिया जंग फतह थी वई अलाए केतरा कैदी आया हाने उमर को मशवरो तो हले बिन साहबा को छा कजे किन चो त फिदियो दिजे फिदियो वठजे पो इनन के आजाद कजे किन चो त आजाद कजे हजरत उमर चो न साईं मुजो फैसलो इयो आ जेको जिंजो जेड़ो माइट्रा वो वेजो माइट तलवार खणी ने कैदी जी सिसी लाए भाउ तस भाउ जी सिसी लाए मामो तस मामे जी लाए कंजो चाचो आ चाचे जी लाए छो त हिनन ज़ालिमन असांजे बिलाल के ततल वारी ते सुमारियो सुमैया जा बद कयो ज़ुनेरा जो अखियों अज तवारे में आया पर नबी साईं उमर जी गाल के कबूल न कयो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिद्दीक़ जे बियन साहबा जे मशवरे के वठी फिदियो वठी उनन के आजाद क्यों पर अल्लाह ताला नबी साईं के सोने उमर वारी राय जे करे कुरान में मयार दी पढ़ा कुरान सुभान अल्लाह कर दो कुरान मा कान लिनबीन अन यकून लहू असरा हत्ता युस्खिन फिल अर्द तुरीदून अर्ज़ दुनिया मुजा मोहम्मद तोखे यो लायक न हो जो के दिन को माल वठी उनन के आजाद कये दुनिया जे हयाती जे सामान के दिठई पर मा रब जी मशवरो यो त जेको उमर फैसलो कयो मा अल्लाह के भी वो फैसलो पसंद रब के वणे पियो पर तू नबी कयो त ठीक आ पर मां खुदा के तुजी गाल न वणी उमर जी मथे गाल वणी घणी जायूं थियूं टे ॿुधायूं टे हिकु बदर जे कैदन जो वाक़ियो ॿियो आयशा साण जो वाक़ियो
टियों ॿुधायो मां तवाफ़ जो वाक़ियो बाक़ी बजायूं तवज्जो कर मां दुआ घुरा चौथी जाए अल्लाह अकबर कबीरा एक यहूदी बो मुनाफिक ज़ाहिर में मुसलमान हो नबी से गॾु मानियूं खाए नमाज़ा पढ़े जिहाद करे अंदर जो बेईमान हो ज़मीन ते झेड़ो थी पियो यहूदी भी नबी से वटि आयो वो मुसलमान ज़ाहिरी अंदर जो मुनाफिक आयो बिनी जी नबी से ॻाल्हि ॿुधी फ़ैसिलो कर अल्लाह जे रसूल हक़ ॾिठो त यहूदी जो यहूदी जो इस्लाम इन के चबो आ जेकरे दुश्मन जो हक जे भी मुसलमान के छड़े दुश्मन के देबो हक न जो नबी से फरमायो उन ज़ाहिरी मुसलमान के जमीन तुजी ना है जमीन यहूदी जी आ त हिन जी दिल में ख्याल आयो त अशिद्दा वलल कुफार काफरन ते सख्त उमर आ उन को फैसलो कराया पक माजे हक में दींदो काफरन दे हुई कावड़ तस पर अबू बकर मिलियो अबू बकर के चवण फैसलो त कर अबू बकर के गाल बुधायो अबू बकर के यहूदी जो से नबी से मुझे हक में फैसलो दिनो आ अबू बकर तो जेको माखो छो तो फैसलो करायो जेको नबी जो फैसलो वो सिद्दीक जो ही फैसलो वो भी न जी दिल न ठरे उमर दे दा हजरत उमर दे आया दर खड़कायो अस्सलाम वालेकुम निकरी आयो हाल अवाल थियो सजी गाल बुधाई मुनाफिक ज़ाहिर जो मुसलमान यहूदी के जे तू छा तो चवे जैसे मुजी गाल भी ना है बस मां एतरो चवंदुम त ही शख्स ता खो अग में ता जे नबी वट मा के वठी वियो नबी बिनी जो गालियों बुधी मुझे हक में फैसलो दिनो वरी सिद्दीक करे वठी वियो सिद्दीक भी मुझे हक में दिनो हाने ता रे वठी आवा भी मां फैसलो क्या दो बई जना दर ते बीठान हजरत उमर घर वयो म्याण मो तलवार कडी पोयो लिकायो जिया जो मुनाफिक बीठो ठका करे सिसी दादा करे छरे धड़ो हेडे सिसी हेडे तलवार सा बध करे चे जेके मोहम्मद जो फैसलो न वणे उन वट मा उमर जो फैसलो ही तरी चोंदा त उमर जी तलवार मुनाफिक जो मौत यहूदी जो दिठो त पांजे के मारे ते मता मारे और जंगन हेडिया तू छो तो तुजे जैसे हिन के मारे ती मता माखे भी मारे ते न ये मुनाफिक का बेईमान आ जेके मोहम्मद जो फैसलो न वणे जमीन तुजी आ वन मुसलमान गड थिया नबी से के शिकायत दिनो जैसे उमर खून कयो ज़ाहिर में तो मुसलमानों ना अंदर जो बेईमान हो अंदर जी खबर अल्लाह गया हजरत उमर के नबी से घुरायो खून जो बदलो खून उमर नाक खून क्यों थी मुसलमान जो पांजे दर थे हजरत उमर तो जैसे मां मुसलमान न मारियो मां काफर मुनाफिक मारो मानी गडु खाइंदो आ जात में गडु हलदो आ जैसे मुसलमान नाई अन्या बिठाइया अल्लाह फरमा जिब्रील जी मुझा रब करीम जल्दी वन मुझे मोहम्मद के तो तू फैसलो न कर मां अर्श वारो रब थो कर चौथो उमर जे मशवरे ते चौथी जा इते कुरान लथो फला व रब्बिका ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम थुम्मा ला यजिदून फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़ज़ैत व युसल्लिमू तस्लीमा मुझा मोहम्मद मा अल्लाह तो चवा मिठा नबी तुझे रब जो मा रब के कसम मा अल्लाह पंजो कसम खणी चवा तो त उमर हक ते आ यो बेईमान मारियो थे बेईमान मारियो थे उमर को खून न वठ जाए बदलो यो मुनाफिक को मा रब शायदी थो नबी से मुस्कुरायो उमर के भाकुर बातों जे बस तुजी गवाही अल्लाह दे घणी जायो थी चार आखिरी बताया आखिरी पंजी जा अब्दुल्ला बिन उबई जो मुनाफिकन जो सरदार सब को पेरो सहाबा ते तबर्रो भी न कयो सब को पेरो सहाबा ते तनकीद भी न कया ए अम्मा बीबी आयशा ते इल्जाम हण में नऊज बिल्ला जिना जी तोहमत हण में भी इन जो किरदार आखिरी टाइम थियो अब्दुल्ला बिन उबई 300 मुनाफिकन जो सरदार हो
जेके नबी से के हर मोड़ ते तकलीफ दींदा उनन जो सरदार इहो पर खुदा जी कुदरत पुट वरी न जो मोमिनो खालिस अल्लाह जा फैसला युखरिजुल हय्य मिनल मय्यत व युखरिजुल मय्यत मिनल हय्य केंजा पीर नाफरमान द पुट भला केंजा पुट नाफरमान पीर भला इब्राहिम दसो पुट वरी पीउ काफर नूह वरी पीउ नबी वरी पुट काफर अल्लाह जी मर्जी मुनाफिकन जो सरदार पर पुट वरी खालिस नबी जो साहब पुट के चे मुनाफिक जो पुट के ते मां मराए थो मुजी एकड़ी वसियत थी पांजे नबी के चे जाए त मुजी जनाज़ नमाज पढ़ाए ऐ चेजास त मुखे पांजी कमीस दे कुर्तो या चादर दे मोहम्मद जी कमीस सा माके कफन भी दिजो ऐ मुसलमानन जे नबी के चेजाए त माके कब्र में भी लाए सामी में लाए सजी जिंदगी दिल में चे दुख दिना तमास मन मोहम्मद जी नमाज जे करे मन कमीस कुर्ते जे करे खुदा माफ करे आखिर में वफात करे हो पुट आयो अल्लाह जा रसूल मुझे बाबे जी जनाज़ नमाज पढ़ा बाबा वसियत कई कुर्तो भी दो साईं तम बाबा के कफन दिया ता जी चादर जो कमीस जो त हजरत उमर बाहर निकतो जैसे केड़े बदबख्त जी जनाज़े नमाज ता पढ़ायो जे बीबी आयशा ते इल्जाम हयो साईं तुजी घरवारी अम्मा आयशा दुखारी थींदी मुझो मुर्स मोहम्मद रसूलुल्लाह उन बेगैर जो जनाजो तो पढ़ाए जे माते इल्जाम आयो हो उमर तो जैसे मुझी दिल चवई थी नवे जाए जनाजो नवे जाए मां न छड़ी तो सा महबूब न वन जाए पर तू कायनात जो सरदार फैसलो वरी भी तुजो वा मां राय तो न वनो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमा उमर मुझे अल्लाह माके रोक्यो त नहीं ज़ाहिर जो मुसलमान अंदर खुदा जाने तो पर मां नमाज पढ़ाइंदो तो इन जो पुट खालिस मोमिन ना इलाज तो करे उन वसियत भी कया लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मोमिनीना रऊफुर रहीम मां मोहम्मद एडो मेहरबान आ पांजी उम्मत ते भली मुजी घरवारी ते इल्जाम हयो थे पर मन मुझे ला वसियत कई थे मन मुजी कमीस जे करे मुझे जनाजे पढ़ाण जे करे मुझे कब्र में लाण जे करे मता खुदा माफ करे छदे सवरी भी मुझो उम्मती या मुझे करे बख्श जीवन नबी तो हुआ ही मेहरबान छो त नबी साईं त पत्थर खाई भी दुआ दिनी आ ताइफ में उमर मां विंदम अल्लाह माके रोक्यो ना उमर तो जे मुजी दिल न पई चवे पर साईं जो हले त मजबूरन जनाजो पड़ी बीठा कफन भी दिनो पांजी कुर्ते जी कमीस जो सामिया में भी ला कब्र में भी लाथो कम त थियो नबी जी शफकत जो असर यो थियो जो जेके 300 मुनाफिक हिन जे हेठो उन्हनि को रड़ियूं निकरी वयूं अल्लाह असां जे सरदार के मोहम्मद जी शफकत ॾिसो सजी जिंदगी जेके दुख ॾिनासे त बि जनाज़ो भी पढ़ाई कुर्तो भी ॾिनई कब्र में भी लाथे उन 300 मुनाफिकन नबी से दे हथ ॾेई करे चयोसि असां के ॿीहर कलमो पढ़ाए तुजी शफकत ऐं मेहरबानी जे करे असां ॿीहर ता मुसलमान थियूं नए से नबी जी शफकत जो असर इहो तो 300 उम्मती हकीकी मुनाफिक ॿीहर कलमो पढ़ी सच्चा मोमिन थी विया पर अल्लाह ताला के वरी गाल जेका वणी त वा सोरे उमर जी वणी रब कुरान मोकलियो वला तुसल्ली अला अहदिम मिनहुम माता सुभान अल्लाह तक आखिरी गाल मां दुआ घुरा शलगी 10 मिनट थी विया वला तुसल्ली अला अहदिम मिनहुम माता खबरदार नबी अज त जनाजो पढ़ियो थी पर अगना जेको नबी जी घरवारिन थी इज्जत ते हमलो करे जेको सहाबा ते तबर्रो करे नबी खबरदार इनन जी जनाज़ नमाज न पढ़ जाए वाला तकुम अला कब्री रब वरी बी गाल भी वधाई मता चवे तको मुझे जनाजे पढ़ाण जे करे मुझी मां इन के कब्र में सामने में लाथो बख्शजी वेंदो ना 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 वाला तकुम अला कब्री इन जी कब्र ते भी नबी जाए इन्नहुम कफरू बिल्लाह
सजी जिंदगी अल्लाह जो इनकार कयो व रसूल व मातू हे मरी विया व हुम फासिकून हे गुनाहगार थी मरी विया जेको सहाबा ते तबर्रुक करे सहाबा जी नबी जी आयशा ते इज्जत ते हमलो करे भली मोहम्मद छो न जनाजो पढ़ाएस भली मोहम्मद कब्र में छो न लाएस भली मोहम्मद रसूल कफन छो न देस तब मां खुदा माफ न कयो त मां दिसेस वनी कब्र बाय सा भरल या थी अल्लाह जी फैसलो अज मथे करे चो त साहब जी इज्जत कंदास अहल बैत जे नामूस जी इज्जत कंदासे बस साईं शेर अली चे तो हिकड़ी जल्द करबला जे वाक़े जी बुधायो अल्लाह अकबर करबला में असा के सबक यो मिलियो त सैयदन सजदो न छडियो बीबिन पर्दो न छडियो करबला में इमाम आली मकाम जेको खुतबो दिनो उन खुतबे में चवे दो त दुनिया वारो मां इमाम हुसैन को ता कुरान खसियो आ जो मां दीन जो रोजानो हिकड़ो खत्म कुरान जो कढंदो इमाम हुसैन दी में खत्म कर दो असा तवा सजो दी हिकड़ो सिपारो भी नथा पढ़ो अज पक्को इरादो क्यों तो रोजानो दौर कुरान जो कंदास सिपारो कुरान जी तिलावत कंदासे इमाम हुसैन नमाज न छडी असा नमाज न छडींदासे आसे करबला जे मैदान में आखिरी वक्त में जंग हले थी तब नमाज पढ़न था जिसकी हिम्मत पर अलीउल मुर्तजा को नाज था उस नवासे पर मोहम्मद मुस्तफा को नाज था यूं तो सजदा करने वाले बहुत देखे सारे बंदे पर हुसैन इब्ने अली का और ही अंदाज था अज पंज जायूं बुधायूं माए इन मौजू ते करे वाइज न कयो हो पेरी जाय उमर जे मशवरे ते कुरान लतो वतखदु मिन मकाम इब्राहिम मुसल्ला बी जाय बदर जे केदिन जे ला मा कान नबीन अन यकून लहू असरा अल्लाह उमर जी राय के पसंद कयो टी जाय मुनाफिक न मन्यो त फला व रब्बिक ला युमिनून कुरान लतो चौथी जाय हादा सुबहानक बुहतान नजीर पंजी जाय इन सहाबा ते तबरो करण वाला कुरान लतो वला तुसल्ली अला अहद मिनहुम मात अबदन वला तकुम अला कब्रे अन्या 17 जायूं बियूं भी आहिनि जेके हजरत उमर जमीन ते चयूं खुदा कुरान बनाए अर्श ताईं अल्लाह मुझे लफ्ज़न के कबूल फरमाए अल्लाह तांजे वेण के कबूल फरमाए